वीडियो में गाल कंदासीं मोहम्मद उर्स चांडे के बारे में, जेको सिंध जो एक बेहतरीन दिलेर जेको आहे सो एक बेहतरीन फनकार थी गुजरियो। दोस्तों जलाल चांडियो मोहम्मद उर्स चांडियो एक सादे तबियत जा माण्हू हुया। जलाल चांडियो उस्ताद हुयो मोहम्मद उर्स चांडियो जलाल चांडे जो शागिर्द हुयो। दोस्तों शागिर्द भी एक फर्मा बरदार हुयो उस्ताद भी एक बेहतरीन उस्ताद हुयो जे पंहिंजे शागिर्द के ठाहे तैयार करे मोकिलियो मार्केट में, जे धूम मचाए छॾी। जलाल चांडियो एक बेहतरीन सिंध जो फनकार हो। दोस्तों जलाल चांडे जा 100 जी तादाद में शागिर्द हुया सिंध में, लेकिन तमाम बेहतरीन दादलो शागिर्द मोहम्मद उर्स चांडियो हुयो। दोस्तों जलाल चांडियो मोहम्मद उर्स चांडियो कुछ ॻाल्हियुनि जे करे पाण में जेको आहे सो अणविंदड़ भी थी वेंदी हुई, लेकिन जलाल चांडे के मोहम्मद उर्स चांडियो बाबो जलाल करे छॾींदो हुयो। दोस्तों जलाल चांडियो एक गैरतमंद इंसान हुयो उन जो शागिर्द मोहम्मद उर्स चांडियो भी एक बेहतरीन फनकार थी दसियो। अबा तो दोस्तों मोहम्मद उर्स चांडियो भी एक बेहतरीन शागिर्द थी गुजारियो। दोस्तों मोहम्मद उर्स चांडियो जॾहिं जलाल चांडे जी वफ़ात जी ख़बर मोहम्मद उर्स चांडे वटि पुगी तो मोहम्मद उर्स चांडियो पहिरें उघाड़े जलाल चांडे जे वञी जनाज़े में शिरकत कई। दोस्तों मोहम्मद उर्स चांडियो जॾहिं जलाल चांडियो अस्पताल में दाख़िल हुयो, पछाड़ी आख़िरी तारीख़नि में जॾहिं वफ़ात कई तो मोहम्मद उर्स चांडियो 3 खां 4 दफ़ा मोहम्मद जलाल चांडे ॾे वियो, जलाल चांडे जी अयादत कई जलाल चांडे खां पुछा कई। दोस्तों मोहम्मद उर्स चांडियो जलाल चांडे जो एक दादलो शागिर्द हुयो जलाल चांडियो तमाम बेहतरीन उर्स चांडे के भाईंदो भी ॾाढो हुयो। दोस्तों मोहम्मद उर्स चांडियो जलाल चांडे जे तॾे ते 3 ॾींहं वेठो हुयो ईअं भी माण्हू चवनि था तो मोहम्मद उर्स चांडियो इन 3 ॾींहं तॾे ते रोअण बंद न कयो। दोस्तों मोहम्मद उर्स चांडियो जलाल चांडे जूं कहिड़ियूं कहिड़ियूं चङायूं ॻाईंदो। जलाल चांडियो तमाम घणी मेहनत कई मोहम्मद उर्स चांडे ते सिंध जो एक बेहतरीन फनकार बणायो। दोस्तों मोहम्मद उर्स चांडियो 3 ॾींहं तॾे ते रोअंदो रहियो आख़िरी तारीख़नि में जनाज़े में भी शरीक थियो मोहम्मद उर्स चांडे तमाम घणियूं जेको आहे सो जलाल चांडे जूं रस्मनि में भी शरीक थियो अॼु ताईं भी जेसि ताईं जीअरो हुयो मोहम्मद उर्स चांडियो त इहे ॻाल्हियूं माण्हू कनि पिया त मोहम्मद उर्स चांडियो जंहिं भी महफ़िल में वेंदो हुयो त जलाल चांडे जी ज़िक्र लाज़मी कंदो हुयो जलाल चांडे जो केर भी ज़िक्र अगरि जे मोहम्मद उर्स चांडे जे अॻियां कंदो हुयो त मोहम्मद उर्स चांडियो रोई ॾींदो हुयो, अखियुनि मां ॻोढ़ा न बीहंदा हुया। दोस्तों मोहम्मद उर्स चांडियो एक सादे तबियत जो माण्हू हुयो कॾहिं भी कंहिं सां बि अणविंदड़ न कई कॾहिं भी कंहिं सां बने खानी वॾाई न हुई। दोस्तों मोहम्मद उर्स चांडे सां मां ज़ाती तौर ते पाण भी मिलियो आहियां। हिते असां वटि कलंदर लाल शाहबाज़ मां सेवण जो रहाकू आहियां। मोहम्मद उर्स चांडियो हिते आयो दरगाह ते ज़ियारत ते त मोहम्मद उर्स चांडे सां मुंहिंजी रूबरू भी मुलाक़ात थियल आहे। तमाम बेहतरीन शख्स हुयो मोहम्मद उर्स चांडियो सिंध जो एक बेहतरीन हीरो हुयो। दोस्तों सिंध में सब खां वॾो यकतारे चपड़ीअ जो फनकार जलाल चांडियो हुयो उन खां ॿिए नंबर ते जेको आहे सो यकतारे चपड़ीअ जो फनकार मोहम्मद उर्स चांडियो हुयो, जंहिंखे तमामु घणो सिंधवासी ॿुधनि पिया तमामु घणो उन खे मोट पिया ॾियनि। त दोस्तों मोहम्मद उर्स चांडियो जलाल चांडे जो एक बेहतरीन शागिर्द हुयो मोहम्मद उर्स चांडियो सिंध जो एक बेहतरीन फनकार हुयो। त वॾी महिरबानी मिलंदासीं के नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं ॾींदा इजाज़त।